खाली हथ खाली हथ। ड्राइवर के चयो तो गाड़ी तैयार करे, मुझे कमरे में बैग खड़ी गाड़ी में रखे। सेरुद्दीन, गाड़ी जी तैयारी है? अकाउंट्स ऑफिस पे वञा। छो? वो जीपी फंड जा पेपर्स ठही विया हूंदा, जिन त बिल पास कराए अची अकाउंट में विझी छॾींदुसि। नसीब भी इहो जीपी फंड ही थींदई। अच्छा, मतलब त रिटायर माण्हू जी कहिड़ी ज़िंदगी? मां आम मुलाज़िम तो रिटायर न थियो आहियां, मां डीसीओ जो उहदे ते रिटायर थियो आहियां। मुंहिंजा पंहिंजा सोशल कॉन्ट्रैक्ट्स आहिनि ऐं उन खां अलावा ही एतिरी मूं करोड़नि जी जायदाद गॾु कई आहे। हिन घर खां अलावा ऐं डिफेंस वारे बंगले खां अलावा ॿियो आहे छा तो? ऐं जेका मिल्कियत जमालुद्दीन जे नाले कंदो वियुसि उहा नज़र कान थी अचे। उहा त जमालुद्दीन जे नाले आहे, तुंहिंजी वरी कॾहिं थी? न न, ईअं वरी कीअं थींदो? जमालुद्दीन किथां मिल्कियत ठाही? मां पंहिंजी सर्विस जे दौरान जेका मिल्कियत गॾु कई सा जेकॾहिं हुनजे नाले कयमि त हुनजी थी वई छा? चयमि न, मिल्कियत या जायदाद लिखत वारे जे कब्ज़े में हूंदी आहे त उहा उन जी थी। छा बि पैदा नथो थिए। जमाल मुंहिंजो भाउ आहे, हुनखे ॾींदुसि थोरो हिसो, पर मिल्कियत मुंहिंजी आहे। ज़मीनूं ऐं प्लाट लिखत में कंहिंजे नाले आहिनि? जमालुद्दीन जो। पोइ ॾिस, जमालुद्दीन भाउ अथमि, इन जे करे हुनजे नाले कंदो वियुसि। मुख़्तियार कारीअ खां वठी एसडीएमशिप ताईं ऐं एसडीएमशिप खां डीसीओशिप ताईं जेका मूं मिल्कियत मेड़ी सा पंहिंजे भाउ जे नाले कंदो वियुसि। लेकिन पंहिंजे नाले कयां त एहतिसाब जी तलवार खां बची न सघां। पुछाणो न थिए एतिरी करोड़नि जी जायदाद तो किथां ठाही आहे? मुंहिंजे ऐं रिदा जे नाले करण में छा हो? चयमि त एहतिसाब खां बची कोन सघां। ज़हीरुद्दीन, एहतिसाब खां बची वञी आहे, पर पंहिंजे भाउ जे हथां न बची सघंदे। न न, ईअं न आहे। इहो वक़्तु ॿुधाईंदो ज़हीरुद्दीन। मां शुरू खां हिन ॻाल्हि जे हक़ में ई न आहियां। तोखे फबंदी बि इहा मूड़ी जेका जीपी फंड जी सूरत में आहे, या वरी रिदा मुंहिंजे नाले जेकी मिल्कियत आहे? हा, उहो रिदा कमरे में आहे या ड्यूटी ते वई आहे? ड्यूटी ते वई आहे अस्पताल। डॉक्टरी पेशो ई अहिड़ो आहे जो वक़्तु ई घटि थो मिले। चङो, मां हलां। ॿुध, जमालुद्दीन सां मिलंदा अचो। हा, वापसी ते जमाल सां ॻाल्हाईंदो। बाबा साहब ॿुधो अथमि त चाचा साईं खे मिल्कियत वापसि पिया करियो। इहो कंहिं दुश्मन पर ॻाल्हायो अथई छा? ईअं ई ॿुधो अथमि। वरी बि ॿुधाए त सही। बाबा साईं ॻाल्हि चुरंदी त गश्त त कंदी न। मिल्कियत ई मुंहिंजी आहे त वापसि कीअं कंदुसि? मतां इहा सोचे करियो त अबे जो पुटु आहे, तव्हांजो भाउ आहे ऐं हुनजो हक़ आहे। अॾे ज़हीर जो हक़ त आहे न। हक़ ऐं न त काला कलो की ॻाल्हि आहे। तूं हलाईं घर जो ख़र्च। बंदि कर इहे शायदि जूं नुक़साना। सच कड़ो आहे न जमालुद्दीन, कंहिं ॾिनो तोखे पैसो, कंहिं ॾिनई मिल्कियत। तूं वधाई आहे कारोबार, तूं ठाहियां ही जायदाद। बाबा साईं लॻे थो त अमां पीएचडी कई आहे सच ॻाल्हाइण में। न, हाण करण जो इरादो अथसि। जॾहिं दुश्मन घर में हुजे न त पोइ ॿाहिरनि ते कहिड़ी मयार। ख़ुदा कान ॻाल्हि कबी जमालुद्दीन, बाक़ी केरु कंहिंजे क़बर में न पवंदो। जेका मिल्कियत वठंदो वियो अदा ज़हीर तुंहिंजे ऐं सुहेल जे नाले कंदो वियो। माठ कर, मुरलियूं न वॼाए, मथो न फाड़े छॾीं। अॼु ताईं मूं मखियूं मारियूं आहिनि। मूं अव्हां सां ॻाल्हि कई आहे, को मेड़े में वेही रोको कोन ॾिनो अथमि जो विड़ी पियो। ख़ुदा तरसी बि का शइ हूंदी आहे। न खपे मूंखे तुंहिंजी ख़ुदा तरसी।
आइंदा अहिड़ी ॻाल्हि न कजई। हा पुट तूं ॿुधाए तुंहिंजो कमकार कीअं पियो हले? A1 फर्स्ट क्लास। पर हिकिड़ो प्रॉब्लम आहे। कहिड़ो? अकेला ई। हेॾे वॾे समुंड जहिड़े गुथियल शहर में तोखे को बि माण्हू कोन मिलियो? बाबा साईं माण्हू त खोड़, पर रिदा जूं रेखाऊं पंहिंजियूं। उहा त अॻे पोइ तुंहिंजी आहे पुट, तकड़ छो थो करीं? बाबा साईं चाचा साईं रिटायर थियण वारो आहे। ज़रूर रिटायरमेंट ते 15 लाख रुपया त मिलंदसि। इहे बि कंहिं ॿिए जे घर छो वञनि? पुट बि पीउ वांगर दूरंदेश, करोड़नि जी जायदाद हूंदे नज़र वञी तिरकी लखनि ते पई अथसि। बाबा साईं इहा पाई बि छो वञे? अञा त संदसि नाले जेको डिफेंस वारो बंगलो आहे इहो विसरी वियो छा? सुझेम थो जॾहिं रिदा तुंहिंजी आहे त इहो बंगलो बि तुंहिंजो थियो न, या न? मुंहिंजो ई आहे बाबा साईं। पोइ जल्दबाज़ी या परेशानी जी कहिड़ी ज़रूरत आहे? बाबा साईं सुठत हासिल करे हुन बंगले में सुकून जी निंड करणु चाहियां थो। हा ठीकु आहे मिली वेंदो तोखे इहो बंगलो। एकर वञी पंहिंजे कारोबार जी कर। ओके। अव्हांखे अंदाज़ो आहे तव्हां छा पिया चओ? आउं वकील आहियां ऐं वकील जो अंदाज़ो अंदेशो पुख्तो हूंदो आहे ज़ोया। तव्हीं वकील आहियो ऐं मां वकील न आहियां। मां बि वकील आहियां, मूं वटि बि अंदाज़ो ऐं अंदेशो आहे। नो माय सन, तूं फ्यूचर खे सम्झी नथी सघीं। अव्हांखे नथो जुगाए ऐं चवंदे मां बि पढ़ियल लिखियल ऐं वकील आहियां। वकील आहीं पर सेखड़ा, पढ़ियल लिखियल बराबर आहीं, पर तूं ज़माने जे लिहाज़ खां अणवाक़िफ़ आहीं। माफ़ कजो अबू। नो आर्गुमेंट्स। मूंखे सम्झण जी कोशिश कर। तोखे सुहेल जे पेछो रहणो पवंदो। आख़िर छो अबू? हू शहर जो वॾो माण्हू ऐं बिज़नेसमैन आहे। त छा थी पियो? मां खेसि नथी सुञाणा? अबू मुंहिंजो यूनिवर्सिटी फेलो रहियो आहे। हू निहायत मक्कार शख़्स आहे ऐं अमीर मूंखे हुनजे वेझो रहण जी हिदायत पिया कयो। ज़ोया इन सां तुंहिंजो फ्यूचर लाॻापियल आहे। तूं सम्झण जी कोशिश कर। सॉरी अबू, मुंहिंजो फ्यूचर वकालत सां लाॻापियल आहे। ऐं ख़ुशहाली सां न? हिकु मुस्बत ऐं मेहनती वकील बि ख़ुशहाल रही सघे थो। ज़ोया मूं जेको कुझु चयो सो ग़लति आहे। अबू मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां जज बणिजां। पर केरु रोकियो आहे तोखे पंहिंजूं ख़्वाहिशूं पूरियूं करण खां? अबू हिकु रिस्पॉन्सिबल जज थियण लाइ हिकु रिस्पॉन्सिबल वकील थियण निहायत ज़रूरी आहे ऐं उन लाइ पूरी मेहनत पूरी तवज्जो ॾियणु ज़रूरी आहे। मूं किथे चयो त इहे शयूं हासिल न कर। यू हैव टू स्ट्राइव। पर ज़ोया मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर ऐं तोखे हिन ते अमल करणो पवंदो। रोमान अञा ताईं ड्यूटी ते न वई? मुंहिंजी मर्ज़ी। तूं केरु थींदी आहे मूंखां पुछण वारी? मुंहिंजी एमएस या रजिस्ट्रार? तुंहिंजी कज़न फिज़ा। डोंट टच मी फिज़ा। छा थियो डॉक्टर साहब? कपड़ा ख़राब करे पुछी थी त छा थियो? मां अछूत या घटि त न आहियां डॉक्टर रोमन, सोट आहियां तव्हांजी। हाणे वधीक फ्री न थी। मास्तरियाणी साईं मास्तरियाणी, मास्तरी वारी सोच ऐं नफ़्सियात रखंदड़ अछूत खां बि कमतर हूंदा आहिनि। जेको वणे सो चओ। तुंहिंजी हर ॻाल्हि अखियुनि ते, तुंहिंजी कावड़ ऐं नफ़रत बि प्यारी लॻंदी आहे। लव यू, आई रियली लव यू रोमान। ॾींहं ॾिठे जो जागंदे में खाब ॾिसण वारा वीचारा सहनी मरीज़ ऐं ग़रीब लॻंदा अथमि, सम्झई? ऐं आईंदा मूंसां फ्री थियण जी कोशिशि न कजांइ, सम्झई? चाहे तू खणी आई आहीं? पुट ॿियो केरु आणे हा? त ईमान केॾां वई? पुट मां खणी आयसि त काल्ह ई त कान पियसि न। तुंहिंजो त लिहाज़ थो करियां, पर
तूं इहा तकलीफ़ न कर। पुट नासिर हू बि तंग थी पई आहे। सुबुह जो चांहि नाश्तो उहा ई त तयारु कंदी आहे। त छा थी पियो? पुट हिकु उठ किताबनि जा पढ़े, ॿियो सॼे घर जो कमकार करे, अञा तो चई त छा थी पियो? अम्मा त बाक़ी ॿियो केरु कंदो? पुट हाणे यको बिलो कर पंहिंजी शादीअ जो। मां तोखे त रुगो शादी जी आहे। अलाह मालिक आहे, पाण ई बिलो थी वेंदो। तूं हर भर गणती न कर। हेलो माय डियर क्यूट सिस्टर, हाउ आर यू? Ada Nasir? एनी प्रॉब्लम? Yes, I have. हाँ हाँ चओ। Ada Einstein जी theory of relativity बाबत कुछ confusion आहे। हाणे तव्हीं पंहिंजो पाण में या गिट मिट करियो, मूंखे त कुझु सम्झ में नथो अचे। मां हाणे हलां थी। भई हाणे ॻाल्हि ॿुध, मूंखे अॻे अस्पताल में देरि थी वई आहे। मां हींअर मोटी अचां, उन खां पोइ चांहि बि मां हींअर कोन थो पियां। तो अगर त टाइम ते पहुचा। अॻे डॉक्टर साहब नाराज़ लॻा था। बाद में ठीकु आहे? ओके। नौमान छिड़बियो आहे छा? न बाबा अहिड़ी त का ॻाल्हि न आहे। पुट ॾिस तुंहिंजे अखियुनि जा ॻोढ़ा ॻाल्हाए रहिया आहिनि ऐं तुंहिंजे चहिरे जे मायूस लीकूं चुगली हणी रहियूं आहिनि। त तोखे नौमान कुझु न कुझु ज़रूरु चयो आहे पुट। जंहिं महिल त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। ला पुट 20 सालनि जो तुंहिंजो पीउ हो त मास्तरी मिली 44 साल मास्तरी में गुज़ारिया अथमि। तुंहिंजी छा उमिरि हूंदी? जुमू जुमू 8 ॾींहं खेॾींदे कुदंदे तूं मुंहिंजे अॻियां हिन उमिरि ते पहुती आहीं। छा मूंखे तुंहिंजे दिलि जे दर्द ॾुख जी ख़बर न पवंदी छा? बाबा सदा पुट अची वेंदो पेर ते पुट, अची वेंदो। जे न आयो न त बि ख़ैर आहे पुट। ॿुधायो थी पियो आहे पर न हूंदे बि ॿुधा मण सोचा आहे, पर ॿुधा मण कोन ॾींदोसांसि पुट। वॾा माण्हू कई वॾा घराणे जे खोजा फिरण आउं बि कोन ॾींदोसांसि। बाबा दिल खे छा करियां? दिल खे पुट हू बि मुंहिंजो भाइटियो आहे। हुनजो वारस केरु आहे? मां ई त आहियांसि। हुनजो माउ पीउ त नंढे हूंदे ॾे छॾे विया। हुनजी पढ़ाई डॉक्टर मूं ई कयो आहे पुट। असीं हींअर मास्तर आहियूं ऐं हुनखे असां मां धप थी अचे छो जो हू शाहूकार घराणे मां शादी करण थो चाहे। जेका शादी कर आउं बि कोन ॾींदोसांसि। जी बाबा। बाबा अभी मुंहिंजा माउ बि आयो ऐं पीउ बि। इन करे मां पंहिंजी दिलि जी ॻाल्हि तव्हां सां थी करियां त मां नानो मान करे केरु कंहिंजो कोन मरंदो आहे चरी ये उगो ॻोड़ा। जॾहिं मूंखे कावड़ आई त घर मां कढी छॾींदोसांसि। न बाबा प्लीज ईअं न कजो। राजी तूं त न की थधी थी सही न की कोसी। पंहिंजो आहे न बाबा तॾहिं थी चवां। चऊं तूं ड्यूटी करे आई आहीं न? जी बाबा। अड़े त तुंहिंजे लाइ चांहि खणी अचां। बाबा अमी मुंहिंजे लाइ चांहि खणी ईंदो? बाबा छो आउं नथो खणी अची सघां छा? न बाबा तव्हां वियो मां चांहि खणी थो अचां। पुट तूं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध, मूं चांहि ठाहे छॾी आहे। तव्हां? हा पुट मूं भला रिटायर माण्हू वेठे वठंदुसि छा? तलब लॻी ठाहे वरितुमि। तूं वेह त आउं खणी थो अचां पुट चांहि।
जी मां तव्हां मुंहिंजे पोयां छो पेजी विया आहियो? ज़ोया मां त हिते अंकल सां मिलण आयो हुयुसि। अबू घरां सिधो कोर्ट वियो आहे। भला वापसि केॾी महिल ताईं ईंदा? छा थो चई सघिजे? भला ॿुधाइजोसि। छा ॿुधायां? त मुंहिंजे केस जो छा थियो? केस? कहिड़ो केस? दिल जो केस फुरजी वई आहे ऐं हिन केस में सभिनि खां बहितर वकील अंकल वाइदी थी सघे थो। छा मतलब? समझो त सभु कुझु थियो। तव्हां भले ई रहम न कयो, न केस विड़ो न वकील थियो। मिस्टर सुहेल, आइंदा तंग कयो त ॾुखिया थींदो। ॾुखियो त आहियां मां तोखां सिवा, बस तूं नाराज़ न थी। प्लीज तव्हीं हितां हलिया वञो प्लीज। ओके ओके वञा थो। अंकल वाइद सां खे ॿिए दफ़े मिलण ईंदुसि। मिल्कियत या जायदाद लिखत वारे जे कब्जे में होती है तो वह उन्हीं जी थी। अदा अदा साईं तहां जी सुस्ती जे करे शे हथन मां निकिरी वेंदी। अरे बाबा चैम तो कान वेंदी न, एडो बेचैन छो थो थी? टके जो रजिस्ट्रार नट नटा खां कमु वठे पियो। तहां रुगो हिकिड़ो फोन त कयोसि। मां सब रजिस्ट्रार खे फोन कयां, कुछ समझ का कम वठ बाबा। अदा हेॾो सारो प्लाट फैक्ट्री ला मौजू है, तहां जे रुगो गुसाइण जे करे हथन मां न पींदो बाबा तो कुछ चैम अदा अलाए कॾहिं चवंदो। तहां अची रिटायरमेंट खे वेझो पहुता आहियो। रिटायर थियो तो कोन्हे न, अॼु ई रजिस्टर थी वेंदो ऐं तुंहिंजे नाले में थी। केड़ी रजिस्ट्रेशन अदा जमालुद्दीन जे नाले कराया पिया? प्लॉट आहे छो मुंहिंजे नाले छो नथा करायो? अदा मूंखे को एतराज कोन्हे, भले भाॼाई जे नाले करायो, पर कराए वठो, छो जो इहो एॾो प्लॉट हथन मां निकिरी ईंदो। बाबा न कयो, रजिस्टर तुंहिंजे नाले में, तोखे जेको मूं कमु चयो उहो तूं करे। ठीकु आहे। ज़हीरुद्दीन ॾाढो ॾुखियो थींदी, पोइ कंडा कढणा पवंदे। इस ॻाल्हि ॿुध कोन कढणा पवंदा, इन करे जो कंडा मूं पोखिया ई कोन्हनि त मां कढंदुसि किथां। एहतसाब खां बची वञी आहे, पर पंहिंजे भाउ जे हथां न बची सघंदी। न न ईअं न आहे। हेलो आंटी। हाय सर, अच वे। मां हिते वेहण आया आहियो। हू छो आयो? रिदा घर में न आहे छा? छो? ईअं पियो पुछुमि। पुछण जो को सबब बि त हूंदो। आंटी तव्हांखे हर सबब ॿुधाइण ज़रूरी आहे छा? मां हुनजी मां आहियां ऐं सबब बि नथी पुछी सघां। तव्हां त सिर्फ़ु हुनजी मां आहियो, पर मुंहिंजा त हुन सां ॿ रिश्ता आहिनि। ॿ रिश्ता? उहे कहिड़ा? हिकु त रिदा मुंहिंजी कज़न आहे ऐं मुंहिंजी फियांसे बि। सोहिल, तूं एॾो बेतकल्लुफ़ ऐं बेहिजाब कॾहिं खां थियो आहीं? आंटी हिन में तकल्लुफ़ ऐं हिजाब वारी कहिड़ी ॻाल्हि आहे? मां न सिर्फ़ु तोखां उमिरि में वॾी आहियां, पर तुंहिंजी चाची बि आहियां। बिल्कुलु, पर तव्हां हिकिड़ो रिश्तो ॿुधाइण विसरी वियो। उहो वरी कहिड़ो? हो इहो त अव्हां मुंहिंजी अनकरीब सस थियण वारा आहियो। सोहिल, तूं कुझु वधीक बदतमीज़ न थी वियो आहीं? कुझु बदतमीज़ आंटी? कुझु बदतमीज़? घणो बदतमीज़ थी वियो आहे। जेका न पापा रिटायर थिया आहिनि त हिननि जी त रवियल में चेंज अची वई आहे। रिदा रेडियो न कर घणियो, तूं सिर्फ़ु अखलाक जूं पर रिश्तनि जूं बि हदूं पार कयूं आहिनि। रिदा मूं जेको कुझु बि चयो
वो गलत ना हो। पर हाणे तुंहिंजो अंदाज भी तो सही न रहियो आहे। हिन जो अंदाज तव्हांखे हाणे ग़लति लॻण लॻो मम्मा। पप्पा जॾहिं डीसीओ हुआ त पुछ लटकाई लूर लूर कंदो वधंदो हुयो। You are insulting me. इंसल्ट ऐं उहा बि तुंहिंजी। रिदा, डोंट क्रॉस लिमिट्स, ओके? मम्मा घर घिटी गली अस्पताल हर जगह जॾहिं ॾिसे तो हचा वांगुरु करके बदतमीजी तो करे। It's too much, Rida. It's too much. तोखे मुझी इंसल्ट ॾाढी महांगी पवंदी। You should pay for this. तुंहिंजो घमंड त कढणो पवंदो सर, तुंहिंजे न खोखे जहिड़ी खोपड़ी मां। रिदा, तो सां सुठो न कयो आहे। ऐं जेको हुन कयो सो सही कयो, हा न? मामा ने पुट ड्यूटी करे आए? हाँ चाचा। पुट मूड तो ठीक थई न? छो छा थियो मुंहिंजे मूड खे? अलाए परेशान पियो लगी, को मसालो आ छा? हा आहे मसइलो। ओ पुट ॿुधाए न मूंखे कहिड़ो मसालो आहे, ऐं कॾहिं कमु ईंदुसि तोखे? छा तव्हां मुंहिंजो मसइलो हल कंदव? इन में तंज़ करण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? सच खे तंज़ छो था समझो चाचा? रिटायर्ड सुबह मास्तर तव्हांखे सुञाणे केरु थो? पुट ने मास्तर ई तोखे डॉक्टर बणायो आहे। इहा ॻाल्हि ॿी आहे ऐं अप्रोच जो मामिलो ॿियो आहे। नौमान सादो सोदो ॾिसी न भुलिज मूंखे। 44 सालनि जे मास्तरीअ दौरान सरकारी बंचनि ते छोकिरा पढ़ी पिराए मूं वटां निकिता, के डॉक्टर थिया, के आला ऑफिसर, त के हुक्मरान, सादो दान बनी थिया। पर तव्हां त साॻिया मास्तर ई रहियो ऐं मास्तर ई थी रिटायर थियो। मूंखे फ़ख़्रु आहे पंहिंजे न मास्तरीअ ते। तव्हां मास्तर थी रहियसि ऐं मास्तरीअ ताईं रिटायर थियुसि। तव्हां फ़ख़्र खां सवाइ ॿियो करे बि छा था सघो? मास्तर प्राइमरी हुजे या यूनिवर्सिटीअ जो, केरु थो लिखेसि? बेवकूफ़, शनास ऐं साम्य वारो त लिखींदो। त पोइ आज़मायो पाण खे, कयो मुंहिंजो मसइलो हल। त पोइ चई ॾिसो न पुट। मां शादी करणु थो चाहियां। त पोइ पुट इहो कहिड़ो मसइलो आहे? अॼु जो अॼु निकाह खां घुराए तूं शादी कराए थो छॾियां। तव्हां संग घुरण वियो कोन ऐं छोकिरी हुन जा माइट राज़ी थी विया, इहो कीअं? पुट छोकिरी माइट मां पाण ऐं छोकिरी फिज़ा, बाक़ी केॾे वञा, कंहिंजे मोकिलिया कंहिंखे? छा मां मास्तरियाणी सां शादी कंदुसि? त पोइ तूं कंहिंसां शादी कंदुसि? मां कंहिं अमीर छोकिरीअ सां, जंहिंजे अचण सां मां, मुंहिंजो घर ऐं मुंहिंजी क़िस्मत सिज जियां चमकी वञे। अच्छा, कहिड़ा हुआ? ॿुधायांव त वञी रोकियोसि, ईअं न? छो रोकींदोसांसि? तव्हां मां खीर खारण जी उमेद ई रखी सघिजे थी। खीर खारणो ई पवंदो। छो? शादी कंदे त फिज़ा सां कंदे, वो तुंहिंजी मन आहे, तुंहिंजी इज़त आहे, वो तोखे चाहे थी। जेकॾहिं न कयां त पोइ तूं पंहिंजे लाइ न खरिया दरारा बंदि सम्झ। बाबा ही तव्हां छा पिया चओ? सही थो चवां। जेकॾहिं तव्हां सही था चओ त पोइ मुंहिंजी ख़ुदा हाफ़िज़। नमन प्लीज, बाबा जी ॻाल्हि जो बुरो न मन, हू वॾो आहे, प्लीज नमन। छॾ मूंखे। नमन प्लीज। नक बोड़े नेमत वसूल कर लगा, मौत भलो आ। सस्ते थियण सां इज़त न मिलंदी आहे। जोर जी मेहंदी लगा रखा त भलो आहे त मुठियूं भकोड़ माण्हू मरी वञे। न लाड़ो हे लुड़क, न रो, न कर पंहिंजो कीअं ख़राब। ईअं सम्झ त
नौ माल पंहिंजे लाइ मरी वियो। उथ 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 वञ कमरे में उथ। आई समझ में आइंस्टाइन जी थ्योरी या मथा ही गुजरी वही? अदा पूरी जी समझ में नहीं आई। छा ॻाल्हाई मां? तू मूंखे अपसेट पई लगी? न अदा मां अपसेट छो थींदसि? वो शायद तू मेंटली टायर्ड आहीं। छा पियो पढ़ाई, छा पियो समझाई? थक भी न त ॿियो छा कंदी? ईमान पुट तू पंहिंजे कमरे में हल। शाबाश। जी मम्मी। अच्छा वे अम्मा। पुट मां वेहण न, कुछ चवण आई आहियां। जी चओ अम्मा। नासिर पुट हाणे पंहिंजी ईमान जी उम्र ॾे गौर कर। कीअं? पुट तव्हां ॿिन्ही जी उम्र वधंदी थी वञे। मां ईमान आहियां इंटर में आहे ऐं मां का छोकिरी त न आहियां जो मुंहिंजी उम्र चढ़ी वञे ऐं मुंहिंजा रिश्ता अचण बंदि थी वञनि। छोकिरो हुजे या छोकिरी, शादी उम्र मुताबिक थिए त भलो आहे, पर पुट मूंखे त तुंहिंजो ई उल्को ॾाढो आहे। अम्मा मुंहिंजो उल्को सफ़ा न कर। ईअं सम्झ त मूं पंहिंजे लाइ छोकिरी ॻोल्हे वरिती आहे। पोइ मिलाई न हुन सां। मां त ॾिसां मुंहिंजे पुट जी चूंड कहिड़ी आहे। अम्मा जहिड़ो मां आहियां चूंड बि ओड़ी हूंदी। दाद ॾींदी दाद। सो त आहे। हाणे ॿुधाए न त मां वञी दर खुड़कायांसि। अम्मा तकड़ छा जी आहे? मां तोखे हुन सां मिलाईंदुसि पियो ऐं ॿुधाईंदुसि पियो। हाणे छो न? न अम्मा इम्तिहान ॾेई वठां उन खां पोइ। डॉक्टर भी थी वे, अञा इम्तिहान ॾींदे? अम्मा मां परॾे वञण थो चाहियां। ॿाहिरि? मां खे छॾे ॾींदो? Hello Zoya, how are you and where are you? वरी कीअं अचण थियो? हिकु त ही सवाल मुनासिब कोन्हे। ऐं ॿियो? ॿियो इहो त सुबुह जो अंकल सां मुलाक़ात कोन थी हुई। हाणे सोचुमि त अंकल सां बि मुलाक़ात थी वेंदी ऐं तव्हांखे ख़ुशख़बरी बि ॾींदो वञा। ख़ुशख़बरी? जी हिकु ॿि न ॿ ख़ुशख़बरियूं आहिनि। जी फरमायो। मूं अव्हांखे पंहिंजी कंस्ट्रक्शन कंपनी में शेयर होल्डर बणायो आहे। ऐं ॿी इहा त गुलिस्तान जौहर में जंहिं कॉम्प्लेक्स में मुंहिंजा 2 फ्लैट हुआ उहे मां तव्हांजे नाले ते ट्रांसफर कराइण जा डॉक्यूमेंट्स जमा कराए छॾिया आहिनि। हा दिलि चयो त तव्हांखे ॿुधाईंदो वञा। तव्हां ग़लति जगह ते आया आहियो मिस्टर सुहेल। मतलब
मतलब इहो त जंहिंखे तव्हां ख़ुशख़बरी ॿुधाइण आया आहियो सागा बि आहे शायद अखियुनि खे ॿधी किथे बि मोकिलियो हिते ई मोटी ईंदियूं कॾहिं कॾहिं खुली अखियूं बि रस्ता विञाए वेंदियूं आहिनि मिस्टर सुहेल। सवाल ही पता कोन थो थिए मूं त अञा टी ॻाल्हि बि सोची आहे। इहो पुछी सघां थी त एॾा महिरबान छो आहियो? इहा ॻाल्हि लिकल त कोन्हे। ख़ैर महिरबाननि सां महिरबानी त थींदी आहे न ज़ोया। सम्झ त इहे महिरबानियूं मां पाण सां थो कयां। इहे सभु शयूं मां पंहिंजे नाले ते थो कयां। उहो बि सुभाणे असां ॿिन्हिनि खे हिकु त थियणो आहे। बस बस मां वधीक बकवास ॿुधण जे मूड में न आहियां। ज़ोया प्लीज डोंट डिस्टर्ब मी। हितां हलिया वञो। ज़ोया आई लव यू। आई रियली लव यू। तू चाहे तो मां पंहिंजो समूरो बिज़नेस पंहिंजी समूरी जायदाद तुंहिंजे नाले करे छॾियां पर प्लीज प्लीज ज़ोया मूंखे इग्नोर न कर। आई से गेट आउट। आइंदा अहिड़ी ग़लती कई त समझो था। ज़ोया ग़लती तू थी करी। मूं छा चयो? तू जेको चयो आहे सो शेमफुल आहे। तोखे पंहिंजे पराए जी सजण दुश्मन जी ऐं घर आयल महिमान जी का तमीज़ न आहे। बेवकूफ़ छोकरी तू ये वकील थी की? शट अप। सुहेल पुट तू अच मूंसां छॾे न चरी छोकरी खे। आ तोखे एक्सक्यूज़ थो कयां प्लीज।